पीटीआई कराची जे मेयर लाइ जमात इस्लामी जी हिमायत कई आहे। अपडेट कयूं पिया पीटीआई कराची जे मेयर लाइ जमात इस्लामी जी हिमायत करे छड़ी आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां केटीएन न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद राजपर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? मेयर कराची के हवाले से आम ऐलान किया इलेक्शन थियणी आहे। पीटीआई मेयर जी चूंड है उनमें जमात इस्लामी के उम्मीदवार के सपोर्ट करण ऐलान किया। पीटीआई कराची जी पदराई में इहो पीपल्स पार्टी मेयर कराची जी चूंड है उन अमल में प्री पोल रैगिंग करे रही है। इहो भी इल्ज़ाम पीटीआई तरफा लगाया वियो है। पीपल्स पार्टी के चूंडियल जेके मकानी इदारनि जा नुमाइंदा आहिनि उनखे सिंध पुलिस ज़रिए अगवा भी कराए पियो वञे। पीपल्स पार्टी जी मेयर जी आहे उनमें पीटीआई जो मुक़ाबले में जमात इस्लामी जी हिमायत कंदी। इन हवाले सां इहो आम ऐलान कयो वियो आहे पीटीआई सिंध जे तरफ़ां। जी ठीक है वहीद राजपर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।